अस्सलाम वालेकुम नाजरीन, SS न्यूज़ सगत माहिया हिराबासी सबका पेरा हलंदासी हेडलाइंस की तरफ। हुकूमत IMF आॾो मुकम्मल तौर गोॾा खोड़े छॾिया। अवाम ते तारीख़ जो वॾो पेट्रोल बम किरायो वियो। हिकी धक में पेट्रोल ऐं डीज़ल 35 रुपया वधाइण जो ऐलान। नाणे वज़ीर इसाक़दार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त रुपए जी क़दर जे अंगनि अखरनि खे नज़र में रखंदे पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में 35 रुपया फ़ी लीटर, लाइट डीज़ल ऐं गासलेट जी क़ीमत 18 रुपया फ़ी लीटर वधाई वई आहे। पंजाब जी निगरान काबीना रज़ाकाना तौर ते पघारूं ऐं सरकारी घर न वठण जो ऐलान करे छॾियो। निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि सूबाई काबीना जो पहिरियों इजलास। कब्ज़ा ग्रुपनि ऐं लैंड माफ़िया ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई जो फ़ैसिलो। हादसनि में शहीद थियल पुलिस एहलकारनि जी बेवाउनि जी माली इमदाद 2500 मां वधाए 25,000 रुपया करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। बलोचिस्तान जे इलाइक़े लसबेला में मुसाफ़िर कोच उन्ही खॾ में किरी पई। कोच खे बाहि लॻण सबबि 40 खां वधीक मुसाफ़िर सड़ी फोत, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर कोच क्वेटा खां कराची वञी रही हुई त बेला में चेन्नई की स्टॉप वटि खॾ में किरी पई ऐं हादसो पेश आयो। फैज़गंज वेझो ॻोठ चेन्नई सरख़ास कैली में सोटन हथां नौजवान अगवा बाद बेदर्दीअ सां कुहाड़ियूं हणी क़तल। पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। कल्चर कॉम्प्लेक्स ठठो में पहिरियों भेरो सिंध हुकूमत जे स्पोर्ट्स खाते पारां बिलावल भुट्टो ज़रदारी फुटबॉल टूर्नामेंट जो फाइनल खेॾियो पियो वञे। छोकिरियुनि जी टीम बि हिसो वरितो। फाइनल मैच खटंदड़ टीम लाइ 5 लख रुपया ऐं रनर टीम लाइ 3 लख रुपया इनाम मुक़ररु कयो वियो। नाज़रीन, ही हुई हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।